वाक़ियो आहे हिकिड़ो त रियासत ख़ैरपुर जे वाली हिज़ान इस्मीर नवाज़ अली नाज़ उन्ही पंहिंजे दौर में हिकिड़ी महफ़िल मौसीक़ी को ठाही हुई ऐं उन्ही महफ़िल मौसीक़ी में उस्ताद जमाल ख़ान उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो वालिद तंहिं टपे जी गायकी में पंहिंजे वक़्त जे हिकिड़े तमामु वॾे मशहूरु गवैये खे शिकस्त ॾिनी हुई। टपो मां भाया जो उन वक़्तु पंजाब में मौसीक़ी जी हिकिड़ी ॾाढी मशहूरु सिंफ हाणे हिन पंजाब जो त भला हिन वक़्तु जेको टपो आहे सो छा एतिरो मक़बूल न आहे छा? त टपो हुन में हाणे गले तयार तेज़ गलो हूंदो जंहिंजो तेज़ गलो हूंदो तयार मसलन उनजी तव्हां वईदरी तव्हांखे ॿुधाईंदो तेज़ करण जे लाइ गले खे वॾा बुज़ुर्ग जेके हूंदा हुआ पंहिंजे गले खे कि जीअं हुन ठसो कुझु कीअं तानू नथो हणी सघे त हुनखे तेज़ करण जे लाइ ख़ाली ॿोल हूंदा हुआ त उन्हीअ खे हाणे हुनखे हाणे ईअं बि चई सघे थो तेज निकती ना जाए निकली है वो तेज कढ़नी है सारे डाल कदे सुना तबे दी दान सुना मैडम तेज करण जे लाइ टपे जो मतलब इहो थियो त उन में साह ही न वठे माण्हू मतलब टपो टपा ॾींदो पियो वञे बस अच्छा लय जो चक्कर आहे हिन में सॼो हा टपे जो मतलब हुन में टपा हुजनि टपा बाल हुजे न उनखे टपा ॾींदा वञनि इहो मतलब टपे में साही न वठणी आहे तव्हांखे साही न वठणी हा उन ताननि जो सिलसिलो आहे त मुश्किल नमूना आहिनि ऐं इन मां गलो बि तयारु थींदो आहे गलो तयार टपे सां ई कंदा हुआ पहिरीं उस्ताद बुज़ुर्ग उही ॻाल्हि कयमि न अच्छा हा पहिरीं जॾहिं गले खे तयारु करणु ॾिसंदा त गलो तयारु थींदो टपे मां पोइ टपो कराईं ताकि हुनजो गलो फिरे ऐं जीअं जल्द मंज़िल ते पहुची वञे ॻाल्हि ई आहे ऐं पहुचण त वॾी ॻाल्हि आहे मंज़िल त वॾी सामूंड आहे जेतिरो करे ओतिरो घटि आहे इहो त फन अहिड़ो आहे जंहिंजी जेका गहराई आहे सम्झ जेतिरी गहराई आहे त उन्ही में हा ज़रूरु। अच्छा उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे ॻाइण में ॾाढो मिठास हो जॾहिं ॻाईंदो हो त महफ़िल जेका आहे सा बिल्कुलु ॼण त बेख़ुद थी वेंदी फन में तमामु घणी पुख़्तगी हासिल हुअनि ऐं ख़ासि तरह सां जॾहिं ख़्याल या ठुमरी या दादरो ॻाईंदा हुआ त उन जो त कोई जवाब ई कोन हो ऐं ख़ासि तरह सां सिंधी काफ़ी ॻाइण में त खेनि उरूज कमाल हासिल जागणो खाई कोई जाग पहरेदार या जाग इश्क दी मर्ज़ वाला या जाग दुखिया बीमार रहते जाग चोर चोरी वाला या जाग किसे दा यार तुझे जाग सो गए बुल्ले शाह एक जाग परवरदिगार रहते